धाबेजी में वाटर बोर्ड के मुलाजिमन पारा पगारूं ऐं पेंशन न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुलाजिमन अब्दुल कयूम खान, शकूर मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां असांखे पंहिंजे जाइज़ हक़नि खां महरूम रखियो वियो आहे ऐं पगार ऐं रिटायरमेंट मुलाजिमन जूं पगारूं बंदि करे बुख बदहाली ऐं फाकाकशी वारी ज़िंदगी गाइण ते मजबूर कयो वियो आहे। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां असांखे पंहिंजे जाइज़ हक़नि खां महरूम रखियो वियो आहे ऐं हाणे पगारूं ऐं रिटायर मुलाजिमन जी पेंशन बंदि करे बुख बदहाली ऐं फाकाकशी वारी ज़िंदगी गाइण ते मजबूर कयो वियो आहे। उन्हनि चयो त लॉकडाउन ऐं कोरोना वबा जी सूरत में जिते सभु इदारा बंदि पिया आहिनि, असां ॾींहं राति महिनत करे सिंध जे गादीअ वारे शहर कराचीअ खे पाणी सप्लाई ॾियूं था, पर अफ़सोस उन बावजूद बि असांखे पंहिंजे जाइज़ हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। मुलाज़िमनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त पगारूं ॾेई बुख बदहाली खां बचायो वञे, ॿी सूरत में कम छॾ हड़ताल करे वाटर बोर्ड अॻियां धरणो हयो वेंदो। हिन वाटर बोर्ड जे इम्प्लान जो छा थो करे असांजी दावा सिंध गवर्नमेंट खे तोखे आहे त हिन मुलाज़िमनि जी जो 50-50 किलोमीटर करे हिते अची ड्यूटियूं था कनि, हू अची किरावनि ते था रहनि, हुननि जो माशी क़तल थो कयो वञे, हुननि जो जेको आहे सो तनख़्वाहूं नथियूं ॾिनियूं वञनि, हुननि जो रिलीफ फंड नथा ॾिना वञनि, हुननि जूं पेंशनूं नथा ॾिना वञनि, त वञूं त काॾे वञूं? दाह ॾियूं त कंहिंखे ॾियूं? ॿुधण वारा बि तव्हां, ॾियण वारा बि तव्हां, असां वठण वारा माण्हू आहियूं। हथ जोड़े साईं नासिर शाह सैयद जो बचो आहे, सैयद जो एतिराम कंदा आहियूं, असां सिंधी माण्हू सैयद जा पोइ लॻा हूंदा आहियूं। तंहिंजे करे MD वाटर बोर्ड खे फुल फोर हुकुम थिए त वाटर बोर्ड जे प्लान के फुल फोर अदायगी कई वञे ऐं सैलरी ॾिनी वञे। मैं अपील करता हूँ पूरे सिंध सूबा से और जनाब वज़ीर आज़म से, इमरान खान से, कि ये ऐसा जुल्म रोको जो कि मज़दूरों की तनख्वाहें, मज़दूरों की ईद एडवांस, मज़दूरों की बेशक ये चीज़ें नहीं मिल रही, कहाँ से लाएं? एक तो कोरोना से मार रहे हो, एक डाउनलॉक लगाया हुआ आपने उसमें मार रहे हो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।